औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सिंधी अदब के पहिरें लेसन में अव्हांखे भली कार। अॼु असीं शाह साहब जे हिन बैत खे सम्झण जी कोशिश कंदासीं। शाह साहब फरमाए थो त कातिब लिखी जीअं लायो लाम अल्फ़ सी, असां सॼण तीअं रहियो आहे रूह में। असल में बिटाई सरकार हिते पंहिंजे सॼणनि जी ॻाल्हि थो करे त कातिब लिखी जीअं लायो लाम अल्फ़ सी। हे जेको कातिब लफ़्ज़ आहे इनखे असां सम्झण जी कोशिश कंदासीं त कातिब चइबो छा आहे, कातिब लफ़्ज़ जी माना छा आहे। कातिब लिखी जीअं लायो लाम अल्फ़ सी, उहो कातिब केरु आहे। कातिब लफ़्ज़ जी माना आहे त उन शख़्स खे कातिब चइबो आहे जंहिंजा अखर सुहिणा हुजनि, जंहिंजा अखर सुहिणा हुजनि उनखे कातिब चइबो आहे। ऐं उनखे उर्दू में चइबो आहे ख़तात। ख़तात उर्दू में उनखे चइबो आहे ख़तात, ऐं इंग्लिश में उनखे चइबो आहे कैलीग्राफर। कैलीग्राफर माना जंहिंजा अखर सुहिणा हुजनि उनखे कातिब चइबो आहे। ऐं कातिब तक़दीर वरी हिकिड़ो थींदो आहे, लफ़्ज़ थींदो आहे कातिब तक़दीर। मां हेॾो तव्हांखे लिखी सम्झायां, कातिब तक़दीर माना जेको तक़दीर लिखंदड़ हुजे। हाणे कातिब ॿ आहिनि, ठीकु आहे। हिते जेको आहे कातिब माना ख़तात जंहिंजा अखर सुहिणा हुजनि, ऐं ॿियो आहे कातिब तक़दीर माना जेको तक़दीर लिखंदड़ हुजे। तक़दीर लिखंदड़ त हिकु ख़ुदा पाक जी ज़ात आहे, ॿियो कंहिंखे ताक़त कोन्हे जेको असांजी तक़दीर लिखी सघे, ठीकु आहे। उनखे कातिब तक़दीर माना अलाह साईं जी जेका ज़ात हुजे उनखे कातिब तक़दीर चइबो आहे। हाणे हिते बिटाई सरकार जेका ॻाल्हि थो करे त कातिब लिखी जीअं लायो लाम अल्फ़ सी, असां सॼण तीअं रहियो आहे रूह में। हाणे कातिब चए थो त कातिब जेको लिखंदड़ आहे, जेको ख़तात आहे, जेको कैलीग्राफर आहे, उहो माना लाम ऐं अल्फ़ खे, उहो लाम ऐं अल्फ़ खे पाण में ईअं मिलाए थो जीअं कैंची वारी लाम जेका थींदी आहे, पाण में लाम ऐं अल्फ़ खे ईअं मिलाए थो। असां पंहिंजे सॼणनि खे बि बिल्कुलु इन हिसाब सां पंहिंजे रूह में सांढे रखियो आहे। हाणे मां थोरो तव्हांखे हेॾो वाज़े तौरु सम्झायां त ठीकु आहे न। हाणे हे थींदो आहे लाम ऐं अल्फ़, ला, ठीकु आहे। लाम ऐं अल्फ़ हिते पाण में अलॻि अलॻि आहिनि, लाम अलॻि आहे, अल्फ़ अलॻि आहे। पर हिते जेका बिटाई सरकार ॻाल्हि थो करे त कातिब लिखी जीअं लायो लाम अल्फ़ सी, ठीकु आहे। लायो लाम अल्फ़ सी माना लाम ऐं अल्फ़ खे पाण में ईअं थो मिलाए, लाम ऐं अल्फ़ खे पाण में ईअं थो मिलाए जीअं असां पंहिंजे सॼणनि खे पंहिंजे रूह में सांढे रखियो आहे। हिनखे चइबो आहे न कैंची वारी लाम। अरबी में ज़्यादातर इस्तेमालु थींदो आहे, पर असांजे सिंधीअ में बि, सिंधी कैलीग्राफी में बि इहो इस्तेमालु थींदो आहे लाम। माना बिटाई सरकार चए थो त कातिब लिखी जीअं लायो लाम अल्फ़ सी, असां सॼण तीअं रहियो आहे रूह में। जीअं कातिब लाम ऐं अल्फ़ खे पाण में मिलाए करे लिखंदो आहे, बिल्कुलु अहिड़ी तरह असां पंहिंजे सॼणनि खे पंहिंजे रूह में सांढे रखियो आहे। तो बिटाई सरकार जी सोच वसी आहे, ऐं उमेदु आहे तव्हां अॼु की हिन बैत जी सम्झाणी बिल्कुलु चङी तरह सम्झी हूंदी। ऐं इन खां अलावा अगरि तव्हां कंहिं ॿिए बैत जी सम्झाणी या तशरीह करणु घुरो था त मूंखे कमेंट्स में ॿुधाइजो। इंशाअल्लाह असांजी पूरी कोशिशि हूंदी त बिटाई सरकार जे बैत जी तशरीह करे सघूं। वॾी महिरबानी, लख लाइक, कुर्ब तव्हांजा।